वसल्लम हदीसूं तो बुधाया बुखारी शरीफ जूं किथों जी बाबा बुखारी शरीफ जूं हदीसूं तो घणियूं पर ब फिलहाल पहिरीं हदीस नबी करीम जी ज़ात नबूवत जे ऐलान खां बाद ॾाची घुराए उनखे पंहिंजे हथनि सां ज़िबह कयो। नबी करीम खां पुछऊं या रसूल अल्लाह ॾाची छो था ज़िबह को? पाण फरमाइनि था मां मुहम्मद पंहिंजो अकीको थो कयो। छा थो कयां? ॾाढो जो छा साहबनि चयो या रसूल अल्लाह तव्हां ई पाण ॿुधायो हो त मुंहिंजो अकीको मुंहिंजे ॾाॾे हज़रत अब्दुल मुत्तलिब मुंहिंजे ॼमण खां 7 ॾिहाड़े पोइ कयो हो। या रसूल अल्लाह अव्हां ई चई छॾियो आहे त तव्हांजो अकीको अव्हां जे ॾाॾे 7 ॾींहंनि जे उमिरि में कयो हो। मुंहिंजा महबूब अकीको बार बार कोन कबो आहे। जॾहिं तव्हांजे ॾाॾे तव्हांजो अकीको करे छॾियो हो हाणे 40 साल खां पोइ वरी तव्हां छो था अकीको कयो? पाण फरमाइनि था नालो अकीके जो आहे पर हे मां पंहिंजे ॼमण जी ख़ुशीअ में शुक्रियो वजा थो कयां। अल्लाह जे राह में ख़ैरात थो कयां जो रब्बुल आलमीन मां मुहम्मद करीम खे सैयदुल अंबिया करे मोकिलियो आहे। सभई जो सुभान अल्लाह। असां बकर कोंदा हूं फंडर कोंदा हूं रसूलुल्लाह पंहिंजे मीलाद जी ख़ुशी में ॾाची कुर्बान कई आहे। रसूलुल्लाह जी उठ मुंहिंजा दोस्त मीलाद जी ख़ुशी में महबूबन करीमन उठ खे कुर्बान कयो आहे। तव्हांखे वरी आईंदी साल शौक़ु थिएव त कंहिं जाइ ते सुन्नत पूरी करे उठ कुझो त गोश्त बि घणो ऐं महबूब जी सुन्नत बि थी वञे। मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे ॼमण जी ख़ुशी में कुर्बानी कई आहे। चओ सुभान अल्लाह। इहो सबूत आहे दलील आहे त मुंहिंजे महबूब पंहिंजो मीलाद पाण मल्हायो आहे। ॿी हदीस ॿी बि बुखारी जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसरत सां घणो करे सूमर जे ॾींहं जो रोज़ो रखंदा हुआ। छाजे ॾींहं जो? ॾाढे जो। छाजे ॾींहं जो? साहबनि पुछियो या रसूलल्लाह सूमर ते तव्हां रोज़ो रखंदा हो छो? पाण फरमाइनि था फीह वुलिदतु व फीह उन्ज़िल अलैया। इन्हीअ जे करे मां मुहम्मद करीम सूमर जे ॾींहुं रोज़ो रखंदो आहियां जो सूमर जो ॾींहुं मां मुहम्मद करीम जे ॼमण जो ॾींहुं आहे। ऐं ॿिए नंबर में अल्लाह पाक क़ुरान बि मां महबूब मुहम्मद ते पहिरीं पहिरीं सूरत ऐं आयत सूमर जे ॾींहुं नाज़िल फरमाई। मालूम तो मीलाद बिदअत नाहे। चो मीलाद बिदअत ॾाढो जो मीलाद बिदअत बल्क रसूलुल्लाह जी सुन्नत ऐं महबूब करीम पाण पंहिंजी ख़ुशी मल्हाई आहे। मालूम थियो त जेको रसूलुल्लाह जी ख़ुशी थो मल्हाए सो बिदअत नथो करे महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते अमल थो करे। इन सऊदन मोलुन खे त पिटा